तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां गुलजार फंड ज़मीन साहब जो मदद हो रहे थे जिन असांखे पंहिंजी ख़ुशी में शरीक कयो उन्हनि जी महिरबानी। जब भंड कराची का खास फरमाइश जावेद खोसो हैदराबाद का हयाज अली अपड़ो कराची में मुख्तियार चांडो दादू में इन्हनि जी खास फरमाइश कामरान अली भंड नई अली भंड